ज़िले मीरपुर ख़ास जे तालुक़े सिंधड़ीअ सां ताल्लुक़ रखंदड़ मरहूम मोहम्मद ख़ान जोणे जो मुल्की तारीख़ जो उहो वज़ीर आज़म रहियो आहे जंहिं ते खणी जो घटि ॻाल्हायो वियो आहे, पर जॾहिं बि तारीख़ जा वर्क वराइजनि था त अटल इरादे जो ही माण्हू असांखे सदाईं ऊचे ॻाठ बीठल नज़र थो अचे। अव्हां जे साम्हूं हीअ जंहिं किताब जो अक्स आहे सो मुल्की तारीख़ में सुपर ब्यूरोक्रेट जे नाले सां मशहूर रहंदड़ सलमान फारूकी साहब जे यादगिरियुनि ते मबनी हिकु अणछपियल किताब आहे जेको तमामु जल्द लाइट स्टोन पब्लिशर्स पारां मंज़र-ए-आम ते अचिणो आहे। हीअ यादगिरियूं मरहूम तलत असलम ऐं मरियम अली बेग सहेड़ियूं आहिनि। सलमान फारूकी 1962 खां 2017 ताईं मुल्क जे वॾनि उहिदनि ते रहियो। हिन अणछपियल किताब मां जोणे जो साहब सां वाबस्ता यादगिरियुनि जो हिकिड़ो इक़्तिबास ताज़ो ई 24 मार्च 2024 जी डाल में छपियो। मुंहिंजी नज़र मां गुज़रियो त मूं चाहियो त सिंधीअ में अव्हां सां शेयर करियां। अचो त ॿुधूं। जनरल ज़ियाउल हक़ जीअं त सिंध सां ताल्लुक़ रखंदड़ मुल्क जे सभ खां वधीक अवाम में मक़बूल अॻवान ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे फाही ॾिनी हुई ऐं ज़िया जे दौर में सिंध मां जमहूरियत जी बहालीअ जी तहरीक MRD बि वॾे पैमाने ते उथी हुई। 1985 ईस्वीअ जे चूंडनि खां पोइ ज़िया सियासी इस्तेहकाम जे लाइ मुल्क जो वज़ीर सिंध मां चूंडणु चाहियो। सिंध मां वज़ीर आज़म जे लाइ ॿ नाला साम्हूं आया, हिकु इलाही बख़्श सूमरो ऐं ॿियो मोहम्मद ख़ान जोणे जो। इलाही बख़्श सूमरो शुरूअ खां वठी ज़िया जी कैबिनेट में रहियो हो ऐं वॾो ब्यूरोक्रेट हो, सो ज़िया एस्टेब्लिशमेंट जे घणो वेझो रहियो हो, जॾहिं त मोहम्मद ख़ान जोणे जो 20 साल खन अॻु ओलह पाकिस्तान में वज़ीर रहियो हो ऐं पीर पागारे जी बि खेसि घणी हिमायत हासिल हुई। सो उन करे ज़ियाउल हक़ मोहम्मद ख़ान जोणे जो जे नाले ते ई इन्हिसार कयो। हुन जो ख़्यालु हो त जोणे जो संदसि उम्मीदनि ते पूरो लहंदो, पर उन जे बरअक्स मोहम्मद ख़ान जोणे जो हिकु उसूली, बाज़मीर ऐं आज़ाद ज़हन इंसान हो। ज़िया ऐं जोणे जो साहब जे विच में छिपताण त पहिरीं ई ॾींहं खां शुरू थी वई हुई, जंहिं ॾींहुं जोणे जो साहब वज़ीर आज़म जे उहिदे जो हलफ़ कयो हो, छो त कानून जे मूजिबि हुकूमती कारवाहवार जा उसूली इख़्तियार घणे भाङे वज़ीर आज़म खे ई हासिल हुआ। सीनियर ब्यूरोक्रेट जनाब रोएदाद ख़ान पारां जॾहिं उहो मामिलो साम्हूं आंदो वियो त ज़िया इत्मिनान जो इज़हार कंदे चयो हो त आउं सभु कुझु संभाले वठंदुसि, मतिलबु त जोणे जो ख़्वाहिस परे कोन वेंदो, छो त हू मार्शल एडमिनिस्ट्रेटर बि त हो। पर बाद में जॾहिं ज़िया जोणे जो साहब खे पंहिंजे औकात में रहण जो इशारो ॾिनो त जोणे जे साहब वज़ीर आज़म जी हैसियत में ख़्वाहिस सिधो सं पुछी ॾिनो त मोहतरम सदर साहब ॿुधायो अव्हां मार्शल कॾहिं था हटायो भला? ज़िया उन ई महल ॼाणे वरितो त जोणे जो साहब उहो नाहे जेको हुन चाहियो थे। वज़ीर आज़म थियण जे शुरूआती ई ॾींहनि में हिकु भेरे क़ौमी असेंबलीअ खे ख़िताब कंदे जोणे जो साहब वाज़ह चयो त जमहूरियत ऐं मार्शल कंहिं बि सूरत गॾु नथियूं हली सघनि। मोहम्मद ख़ान साहब जी उहा ॻाल्हि ज़िया खे असुल न वणी। ज़िया जे पंहिंजे मुक़ररु कयल इंफॉर्मेशन सेक्रेटरी जनरल मुजीबुर रहमान जोणे जो साहब जे ख़िताब मंझां उहो जुमिलो एडिट करे छॾियो ऐं PTV ते हलणु न ॾिनो। मोहम्मद ख़ान जोणे जो साहब खे जॾहिं उहो मालूम थियो त हुन हिकदमि ज़िया जे रखियल ख़ासि माण्हू मुजीबुर रहमान खे उहिदे तां हटाए छॾियो। न रुॻो एतिरो, पर जनरल ज़िया जेको पंहिंजे पारां वज़ीर आज़म लाइ प्रिंसिपल सेक्रेटरी जे तौर ते अनवर ज़ाहिद साहब खे रखियो हो, हुन उन खे बि हटाए कैप्टन उस्मान अली ईसाणीअ खे मुक़ररु करे छॾियो। 1 दिसंबर 1985 ईस्वीअ ते मीनारे पाकिस्तान लाहौर में ख़िताब कंदे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जो साहब मुल्क मां मार्शल लॉ जे ख़ात्मे जो ऐलान कयो, सियासी पार्टियुनि ऐं मीडिया तां पाबंदियूं हटाए छॾियूं ऐं माण्हुनि जा बुनियादी हक़ बहाल कया। हाणे जोणे जो साहब पंहिंजा अख़्तियार भरपूर नमूने सां इस्तेमालु करणु लॻो हो, जंहिं सबबि मक़बूलियत बि माणे रहियो हो ऐं एतमाद पिणु। सदर साहब पारां बि जेकी फाइलूं वटसि ईंदियूं हुयूं तिन खे बि जांचे जूंचे उसूलनि तहत निबेरींदो हो। मोहम्मद ख़ान जोणे जो हिकु उसूली माण्हू हो, मुल्क सां लाॻापियल कंहिं बि मामले में अमल खां अॻु उहा पक कंदो हो त उहो कमु कानून जे मुताबिक़ आहे या न। मोहम्मद ख़ान जोणे जो मामूल जो बि सख़्तु हो, अक्सर करे 2 पहरनि खां पोइ बि ईंदो हो ऐं राति देर ताईं रियासती कमनि में मसरूफ़ रहंदो हो ऑफिस में। जोणे जो साहब सरकारी रिहाइश गाह ते तमामु घणी किफ़ायत शारीअ सां रहंदो हो। ऑफिस मां ॿाहिरि रुॻो हलण फिरण लाइ निकिरंदो हो, तॾहिं बि अजाई बिजली न ॿरंदी हुई।
इस्लामाबाद में सरकारी रिहाइश गाह ते संदसि रहणी कहणी बि संदसि अबाणे ॻोठ सिंधड़ीअ जी भेट में बिन सादी हूंदी हुई। सिंधड़ीअ में पंहिंजे ज़ाती बंगले ते हू शाह ख़र्च हूंदो हो। महिमान ईंदा हुअसि त तरह तरह तामनि सां महिमान नवाज़ी कंदो हो, जीअं सिंध जे ख़ानदानी वॾेरनि जो वड़ थींदो आहे। पर साॻियो ई जोणे जो रावलपिंडीअ में अवामी टैक्स जे पैसे जो तमामु घणो ख़्यालु रखंदो हो। मांझंदनि ते रुॻो सादी मानी ऐं का सादी भाॼी हूंदी हुई। उहो ई सबबु हो जो जोणे जो दौर में अक्सर कामोरा सरकारी मांझांदे खां पासो कंदा हुआ। सलमान खां फारूकी साहब खे बि जॾहिं जोणे जो साहब मांझांदे जी सलाह हणंदो हो त हीउ चवंदो हो, न साईं खाई आयो आहियां, छो त खेसि ख़बर हूंदी हुई त मांझांदे में हिते छा मिलणो आहे। जून 1987 ईस्वीअ में पार्लियामेंट खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जो साहब ऐलान कयो त सरकारी कामोरा तोड़े कैबिनेट जा मेंबर सरकारी गाॾियुनि बदिरां 1000 सीसी वारियूं बीठल आम सुज़ुकियूं इस्तेमालु कंदा। न रुॻो उहो, पर अहिड़ो ऐलान पाण फ़ौजी ऑफिसरनि लाइ बि करे विया। अहिड़े ऐलान ते सरकारी कामोरा कैबिनेट जा मेंबर तोड़े फ़ौजी ऑफिसर ॾाढा नाख़ुशि थिया। जोणे जो साहब पंहिंजे MNAs ऐं कानून साज़नि ते बि कड़ी नज़र रखंदो हो त मथां किथे को क़ौमी ख़ज़ाने जो नाजाइज़ इस्तेमालु न करे। पाकिस्तान बैंकिंग काउंसिल वसीले हुन उहो हुकुमनामो जारी कराए छॾियो हो त को बि MNA अहिड़ी काई रक़म बैंक मां कढाए नथो सघे जंहिं बाबति वज़ीर आज़म खे को इल्मु न हुजे। क़ौमी ख़ज़ाने जे नाजाइज़ इस्तेमालु ख़िलाफ़ जोणे जो साहब हमेशह ज़ीरो टॉलरेंस पॉलिसीअ ते क़ाइमु रहियो। उन हवाले सां हू अहिड़ो त सख़्तु हो जो पंहिंजे वेझनि दोस्तनि खे बि न बख़्शियाईं। MNA अनवार अज़ीज़ चौधरी, जेको लोकल गवर्नमेंट खाते जो वज़ीर हो, तंहिं ॿियो कुझु न कयो, रुॻो सरकारी फंड इस्तेमालु करण जे लाइ पंहिंजे ज़ाती NGO जे अकाउंट में पैसा जमा कराया। जोणे जो साहब खे ख़बर पई त हुन MNA जनरल मजीद जी अॻुवाणीअ में हिकु जांच कमेटी तश्कील ॾिनी ऐं नेठि चौधरी साहब खे उहिदे तां हटाए छॾियो ऐं उन सां गॾु फेडरल सेक्रेटरी खे बि सस्पेंड करे छॾियईं। जंहिं फेडरल सेक्रेटरी खे जोणे जो साहब सस्पेंड कयो, सो माज़ीअ में उन वक़्तु जोणे जो साहब जे घणो वेझो रहियो हो जॾहिं पाण ओलह पाकिस्तान में वज़ीर हो। पर माज़ीअ जा उहे वास्ता ऐं राब्ता जोणे जो साहब खे पंहिंजे उसूलनि तां हटाए न सघिया। MNA अनवार चौधरी वॾे ज़र्फ़ वारो माण्हू हो जो तोड़े जो मोहम्मद ख़ान जोणे जो साहब खेसि उहिदे तां हटाए छॾियो हो। पर वरी बि ईंदड़ वक़्त में जॾहिं ज़िया जोणे जो साहब खे मुस्लिम लीग जे सदारती उहिदे तां हटाइण जी कोशिशि कई हुई, तॾहिं अनवार अज़ीज़ चौधरी साहब मोहम्मद ख़ान जोणे जो सां बीठो रहियो हो। मोहम्मद ख़ाक़ान अब्बासी खे बि मोहम्मद ख़ान जोणे जो थोरी अहिड़ी ॻाल्हि तां वज़ारत तां हटाए छॾियो। इस्लामुद्दीन शेख, जेको सखर जो साबिक़ मेयर ऐं मौजूदा वज़ीर हो ऐं उन सां गॾु जोणे जो न रुॻो दोस्त हो, पर गीह जी मिल में भाईवार बि हो, पर इंसाफ़ जे मामले में वज़ीर आज़म जोणे जो साहब उन सां बि का रिआयत न कई। ज़िया जोणे जो साहब खे पीर पागारे जे चवण ते अॻिते आंदो हो, सो ज़िया हिकु भेरे जोणे जो साहब वटि कंहिं दोस्त जी सिफ़ारिश करण लाइ पीर पागारे खे चयो। पीर पागारे जनरल ज़िया जे चवण ते जोणे जो साहब ॾांहुं पैगाम मोकिलियो, पर जीअं त उहो कमु क़ानूनी न हो, सो वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जो साहब साफ़ इनकार करे छॾियो, जंहिं ते पीर पागारो बि जोणे जो साहब मां ख़ुशि न रहियो। जनरल साहबज़ादा याक़ूब अली ख़ान, जेको वॾो ताक़तवर वज़ीर ख़ारजा हो ऐं सदर ज़िया जे घणो वेझो हो, मोहम्मद ख़ान जोणे जो साहब उन खे बि बचण जो को मौक़ो न ॾिनो। थियो हीअं जो याक़ूब अली ख़ान यूनेस्को जे डायरेक्टर जनरल जी चूंड में हिसो वठण जो इरादो कयो। हुन खे पाण ते घणो एतमाद हो ऐं जोणे जो साहब खे ॿुधाईंदे पूरे एतमाद सां चयाईं त आऊं उहा चूंड ज़रूरु खटे वेंदुसि। पर साम्हूं वेठल वज़ीर आज़म जोणे जो साहब खेसि चयो, जेकॾहिं अवां हाराए विया त पोइ जोणे जो साहब पाण ई वराणियो, जेकॾहिं अवां हाराए विया त पोइ अवां वज़ीर ख़ारजा बि न रहंदा। ऐं पोइ चूंड मुहिम दौरान कुझु अहिड़ा मुल्क जिन बाबति मालूम थियो त उहे याक़ूब साहब जे हक़ में न हुआ, त वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जो ऐं ज़ियाउल हक़ उन्हनि मुल्कनि जा दौरा बि कया, पर उन्हनि जूं उहे कोशिशूं नाकाम रहियूं ऐं साहबज़ादा याक़ूब अली ख़ान यूनेस्को जे डायरेक्टर जनरल जी चूंड हाराए वियो। चूंड हाराइण खां पोइ याक़ूब अली ख़ान वज़ीर आज़म साहब
खे ॿुधाइण बिना ई माठड़ी करे अची पंहिंजे वज़ीर ख़ारजा जी कुर्सी संभाली। उहा ख़बर जॾहिं वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो साहब खे पई त हुन हिकदमि खेसि पंहिंजी ऑफिस में घुरायो ऐं खेसि पंहिंजी ॻाल्हि यादि ॾियारींदे आख़िर में उन ते ख़तमु कयाईं त बहरहाल अव्हांखे कुर्सी छॾणी ई पवंदी। उहा ख़बर ॿुधी याक़ूब अली ख़ान सिधो सदर ज़ियाउल हक़ वटि आयो ऐं खेसि सॼी माजरा बयानु कयाईं। उन वक़्तु शाम जा 6:45 थिया हुआ जॾहिं हू ज़ियाउल हक़ सां अहवाल ओरे रहियो हो। थोरी देरि में जॾहिं 7 वॻे वारियूं ख़बरूं आयूं तॾहिं ज़िया ऐं याक़ूब ॿिन्ही PTV तां याक़ूब अली ख़ान जी इस्तीफ़ा ऐं संदसि जाइ ते ज़ैन नूरानीअ जी मुक़ररी जी ख़बर ॿुधी। 1986 ईस्वीअ में जॾहिं बेनज़ीर भुट्टो जलावतनी कटे वतन वापसि मोटण जी तयारी कई त ज़ियाउल हक़ चाहियो थे त बेनज़ीर जे इस्तक़बाल लाइ माण्हुनि खे हरगिज़ निकिरणु न ॾिनो वञे, पर वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो साहब इनकार करे छॾियो। लाहौर में ज़ियाउल हक़ जी घुरायल गॾिजाणीअ में जुणेजो साहब साफ़ चयो त मुल्क में जमहूरियत आहे, उन करे पाण कीअं था माण्हुनि खे रोके सघूं ॿाहिरि निकिरण खां। बसि पोइ हू वज़ीर आज़म जुणेजो साहब ई हो जंहिंजी जुरत जे करे लाहौर जे मोची गेट ते मुल्क जो तारीख़ी मेड़ थियो ऐं बेनज़ीर साहिबा जो शानदार इस्तक़बाल थियो। जनरल ज़िया ऐं वज़ीर आज़म जुणेजो साहब जे विच में हिकु ॿियो वॾो इख़्तिलाफ़ पाक अफ़गान पॉलिसी बाबति बि हो। ज़ियाउल हक़ मुजाहिदीन ते वॾो ख़र्च करे रहियो हो ऐं उन्हनि जी भरपूर हिमायत बि करे रहियो हो। जॾहिं त जुणेजो साहब जो ख़्यालु हो त उन सां असांजे मुल्क जो अमुन ख़तरे में पइजी रहियो आहे। उहो इख़्तिलाफ़ तॾहिं वधी वण थी पियो जॾहिं 1987 ईस्वीअ में कराचीअ जी बोहरी बाज़ार में बम धमाको थियो जंहिंमें 72 माण्हू अजल जो शिकार थी विया ऐं 250 ज़ख़्मी थी विया। सलमान फारूकी ऐं वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो उन वक़्तु जापान जे सरकारी दौरे ते हुआ। सलमान फारूकी चवे थो त उहा ख़बर ॿुधंदे ई वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो साहब खे वॾो सदमो रसियो ऐं पाण हिकदमि समूरियूं गॾिजाणियूं मुल्तवी करे वतन वापसि वरण जो चयऊं। जुणेजो साहब चयो, हाणे घणो थियो, असांखे उन जंग मां निकिरण ई घुरिजे। वतन वापसि पहुची पाण हिकदमि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुरायूं जंहिंमें बेनज़ीर भुट्टो साहिबा बि उन शर्त ते शिरकत कई त उन में जनरल ज़िया मौजूदु न हूंदो। वज़ीर आज़म जुणेजो साहब ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खां पोइ कैबिनेट जे मेंबरनि जी बि हिकु गॾिजाणी कोठाई ऐं ज़ियाउल हक़ जी सख़्त मुखालफ़त जे बावजूदि बि वज़ीर ख़ारजा ज़ैन नूरानीअ खे जनीवा में थींदड़ अमुन ॻाल्हियुनि में शिरकत जे लाइ मोकिलियईं। 10 अप्रैल 1988 ईस्वीअ ते जॾहिं वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो कराचीअ जे गवर्नर हाउस में वापारी बिरादरान खे ख़िताब करे रहियो हो त खेसि मालूम थियो त रावलपिंडीअ जे ओझड़ी कैंप में बम धमाको थियो आहे। उहा ख़बर ॿुधंदे ई जुणेजो साहब हिकदमि इस्लामाबाद रवाने थियण जो इरादो कयो, पर खेसि ॿुधायो वियो त इस्लामाबाद जूं हालतूं ठीकु न आहिनि। तोड़े जो इस्लामाबाद एयरपोर्ट ते बि गोलाबारी जारी हुई, पर तंहिं हूंदे बि पाण रवाना थी विया। वाट ते पायलट खे मालूम थियो त इस्लामाबाद जूं हालतूं मौज़ून न आहिनि, सो उन करे कुझु कलाकनि लाइ जहाज़ खे लाहौर में लाहिणो पियो। लाहौर एयरपोर्ट ते जुणेजो साहब खे ख़बर पई त संदसि कैबिनेट जे मेंबर ख़ाक़ान अब्बासीअ जी गाॾीअ ते हमिलो थियो आहे ऐं हू मारिजी वियो आहे। उन ते वज़ीर आज़म साहब जे सब्र जो पैमानो लबरेज़ थी वियो ऐं फौरी तौर इस्लामाबाद रवानो थियो। ज़ियाउल हक़ उन वक़्तु कुवैत में थींदड़ OIC जी कॉन्फ्रेंस में वियल हो। वज़ीर आज़म जुणेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू उन वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराईंदो ऐं उहा जांच रिपोर्ट क़ौमी असेंबलीअ में पेश कई वेंदी ऐं मुलविस ॾोहारियुनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। उन मामले जी जेका जांच रिपोर्ट आई तंहिंमें चयो थो वञे त कुझु सीनियर ऑफिसर्स जा बि नाला शामिल हुआ, पर उहा रिपोर्ट मंज़र आम ते न अची सघी, बाद में चोरी थी वई। वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो ज़ियाउल हक़ खां सलाह मशवरे खां सवाइ जेको इंक्वायरी जो फ़ैसिलो कयो सो ताबूत जो आख़िरी कोको साबित थियो। 29 मई 1988 ईस्वीअ ते जॾहिं वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो साहब ॾखण कोरिया जे सरकारी दौरे खां पोइ वापसि वरियो त घणो कुझु बदिलजी चुको हो। ॿाहिरिएं मुल्क जे दौरे खां पोइ खेसि इज़हार ख़्याल जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस करणी हुई, पर उहा मुलतवी थियल हुई। जुणेजो साहब जी कॉन्फ्रेंस बदिरां जनरल ज़िया जो ऐलान साम्हूं आयो हो, जंहिं मुताबिक़ जुणेजो साहब हाणे वज़ीर आज़म न रहियो हो।
बहरहाल ॿिए ॾींहुं वज़ीर अज़म हाउस में स्टाफ पारां खेसि शानदार अलविदाई पार्टी ॾिनी वई हुई। हीउ मुल्क जो पहिरियों वज़ीर अज़म हो जो ज़बरदस्ती लाहिण जे बावजूदि बि वॾे एहतराम सां वज़ीर अज़म हाउस मां रुख़्सत थियो हो। मोहम्मद ख़ान जुणेजो साहब हिकु बावक़ार, ईमानदार, सचार ऐं वतन जो ख़ैरख़्वाह वज़ीर अज़म हो। हुन ॾुखे वक़्त में अवाम खे हिकु बहितर उमेद ॾिनी। वज़ीर अज़म मोहम्मद ख़ान जुणेजो बाद में कैंसर विघे अमेरिका में वफ़ात करे वियो। पाण पंहिंजे ॻोठ सिंधड़ी ज़िले मीरपुर ख़ास में दफ़न आहे। दोस्तो, यादगिरियूं अव्हां ॿुधियूं, यकीनन अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं, पर तालके सिंधड़ीअ जे आम सादन माण्हुनि खां वेंदे मुल्क जे वॾनि सियासतदाननि ऐं ब्यूरोक्रेट्स ताईं जे ज़हननि में अञा मोहम्मद ख़ान जुणेजो साहब सां वाबस्ता कई अहिड़ियूं यादगिरियूं ज़रूरु आहिनि जेकी असां खां ओझल आहिनि। उन जे करे मोहम्मद ख़ान जुणेजो जे फ़र्ज़ंद असद अली जुणेजो साहब खां हिन वीडियो जे वसीले असीं इहा गुज़ारिश था करियूं त हर साल 18 मार्च ते मोहम्मद ख़ान जुणेजो साहब जी जेका वरसी थींदी आहे उहा सिर्फ़ु क़ुरान ख़ानी ऐं ख़ैरात ताईं महदूद न हुजणु घुरिजे, पर उन सां गॾोगॾु हिकु शानदार प्रोग्राम बि थियणु घुरिजे जंहिंमें उहे माण्हू मोहम्मद ख़ान जुणेजो साहब जी ज़िंदगीअ बाबति पंहिंजा अहवाल ओरीन त जीअं असांखे ऐं मुल्क जे नए नसुल खे बि हिन अज़ीम किरदार बाबति आगाही मिले। हीअ वक़्त जी ज़रूरत बि आहे ऐं असांजी ख़्वाहिश बि आहे। असांखे उमेदु आहे त साहब असद अली जुणेजो साहब जन असांजी हिन ॻाल्हि ते ध्यानु धरींदा। महिरबानी।